माण्हूअ खे ज़िंदगीअ में मोहबत जो तजुर्बो थींदो आहे। के माण्हू मोहबत जी शादी कंदा आहिनि त के वरी वारिसनि जी पसंदि खे तरजीह ॾींदा आहिनि, पर आख़िर में नतीजो धार थियण या तलाक जो छो निकिरे थो ऐं उनजा कहिड़ा सबब हूंदा आहिनि। आम तौर ते वर्ताव, ज़िंदगी गुज़ारण जो अंदाज़ ऐं ॿिया अहिड़ा सबब ॿुधाया वेंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ सक़ाफ़तुनि में मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। सभ खां पहिरियों ऐं आम सबब माली मसइला आहिनि। ॾुखियाऊं तॾहिं शुरू थींदियूं आहिनि जॾहिं ज़ाल मुड़ुस मां को हिकु वधीक ख़र्चाऊ हुजे या ख़र्च पूरा न थियण सबब परेशानी वधी वेंदी आहे। इहो यादि रखणु घुर्जे त शादीअ खां पोइ माली ज़िम्मेवारी निभाइण कंहिं चैलेंज खां घटि नाहे हूंदो। हिक ॿिए सां जज़्बाती लगाव ज़हनी ऐं सेहतमंद ज़िंदगी गुज़ारण लाइ अहम हूंदो आहे, पर जॾहिं ज़ाल मुड़ुस में को बि लगाव न हुजे त नंढी नंढी ॻाल्हि बि वेछा वधाइण शुरू करे छॾींदी आहे। धोखेबाज़ी कंहिंसां बि न करणु घुर्जे, खणी उहो जीवन साथी छो न हुजे। जॾहिं धोखेबाज़ी वारो मामिलो कर खणंदो आहे त इहो ख़तम थियण जो नालो नाहे वठंदो ऐं नतीजो ॾुखो ईंदड़ निकिरंदो आहे। ज़ाल मुड़ुस में ॻाल्हि ॿोल ऐं ॿधी हुजणु घुर्जे। घरेलू तशदुद बि घणो करे तलाकुनि जो सबब बणिजी रहियो आहे। अमां केतिरा ई फनकार जोड़ा ॾिठा हूंदा जिन पंहिंजे जीवन साथीअ ते तशदुद जो इल्ज़ाम हणंदे ते तलाक वरिती आहे। तशदुद सां जिस्मानी तकलीफ़ खां वधीक जज़्बाती तकलीफ़ थींदी आहे। हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी कंहिंखे बि अकेलो करे सघे थी। जॾहिं शादीशुदा हूंदे अकेलाई मिलंदी आहे त पोइ जोड़नि में हमेशा लाइ अकेलाई रहिजी वेंदी आहे। हिक ॿिए जे जज़्बनि जो क़दर, संदन पसंदि खे नापसंद करण, संदन आदतुनि खे टोकण ऐं घटि वक़्तु ॾियण शुरूअ में नॉर्मल लॻंदो आहे, पर जीवन साथी हिनखे घणो बर्दाश्त नाहिनि करे सघंदा। इन जे करे जोड़ा हिक ॿिए सां दिलि जी ॻाल्हि नाहिनि करे सघंदा। पोइ के बि ॻाल्हियूं संदन ज़हन में अची सघनि थियूं जेके ख़तरनाक बणिजी वेंदियूं आहिनि। भारत में हिक औरत अदालत सां राब्तो करे उन लाइ तलाक घुरी जो संदसि मुड़ुसु गुटको खाइण जो आदी हूंदो, सिगरेट, शराब या ॿी का अहिड़ी शइ घरेलू माहौल ख़राब कंदी आहे। जेके जोड़ा हिक ॿिए सां नाहिनि ॻाल्हाईंदा या घटि ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जो रिश्तो बि कमज़ोर सम्झो वेंदो आहे, छो त हू हिक ॿिए खे सम्झी नाहिनि सघंदा। नंढी उमिरि में शादी करणु छिके छिके 10 साल हली सघंदो आहे। उहे जोड़ा जिन 20 सालनि खां नंढी उमिरि में शादी कंदा आहिनि उन्हनि में तलाक जी शरह सभ खां वधीक हूंदी आहे। के माण्हू इहो विसारे वेंदा आहिनि त शादीअ जूं ज़िम्मेवारियूं छा हूंदियूं आहिनि ऐं ग़लति मक़सदनि लाइ शादी कंदा आहिनि। अहिड़ा माण्हू शादीअ खे पंहिंजी ख़याली कहाणी सम्झंदा आहिनि जेका हक़ीक़त सां मैच नाहे थींदी, त पोइ बेज़ारी थींदी आहे। जोड़नि खे हमेशा शादीअ खां अॻु समूरियूं हक़ीक़तूं ॼाणणु घुर्जनि। कामयाब शादीशुदा ज़िंदगीअ लाइ पंहिंजे जीवन साथीअ खे पंहिंजे बराबरि सम्झणु घुर्जे, ॿिटो मयार न रखणु घुर्जे, खेसि फ़ैसिलनि में शरीक करणु घुर्जे, हिक ॿिए जे ख़्यालनि जो मान रखिजे। अहिड़ियूं उमीदूं न रखणु घुर्जनि जेके पूरियूं थियण जहिड़ियूं न हुजनि।